फ़ैसिलो आयो त हिन फ़ैसिले खे कीअं ॾिठो तव्हां हुते वकील बि हुयो जेको आहे जो अदालत छा चवंदो हिन ॻाल्हि सां? फ़ैसिलो सुठो आहे, इंसाफ़ जे तक़ाज़नि जे मुताबिक़ आहे ऐं जज साहब ईमानदार हो, कॉम्पिटेंट जज आहे ऐं डेयरिंग आहे। सोशल मीडिया जो असरु न वरितो जज साहब पंहिंजे इंसाफ़ जे मुताबिक़ फ़ैसिलो ॾिनो ऐं इवन फ़रियादी धुर खे बि ख़बर आहे त जज ईमानदार आहे, दे नो एंड वेरी वेल। एतिरा साल हुन जे साम्हूं केस हलाए अथनि। सो ऐं फ़रियादी धुर जो जेको वकील आहे उहो माशाल्लाह कॉम्पिटेंट सुठो होशियारु वकील आहे। मां पंहिंजे दोस्तनि खे चवंदो आहियां, सलाउद्दीन पंवर साहब जज हुन में वकील आहे, मां चवंदो आहियां मां पाण खां पोइ जेकॾहिं के वकील खे मुस्तक़िल मिज़ाज ॾिठो आहे त मां सलाउद्दीन पंवर खे ॾिठो आहे। इज़ वेरी गुड लॉयर। तो सलाउद्दीन पंवर सुठो आहे। सलाउद्दीन पंवर खे ख़बर आहे त जज ईमानदार आहे ऐं जज कॉम्पिटेंट बि आहे, समझदार जज, होशियारु जज आहे ऐं हुनजी दिलेरी इहा आहे त हुन सोशल मीडिया जो असरु न वरितो, हुन पंहिंजे ज़मीर जे मुताबिक़ इंसाफ़ भरियो फ़ैसिलो कयो आहे। ॾिसो इंसाफ़ ईअं आहे न त उमिरि रुबाब जो राइट आहे न त अपील में वञे। उमिरि रुबाब खे इहो हक़ आहे, जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता कंहिं जवाबदारनि मां कंहिंखे सज़ा अची वञे त उन्हनि जो बि त राइट हुयो न त अपील में वञनि हा। पर हाणे हिते कानूनी नुक़्तो आहे, हिते एतिरो टाइम कोन्हे तव्हांखे जो मां हुनखे तव्हांखे सम्झाए सघां ॿुधायां त हिकिड़ी अपील थींदी आहे सज़ा जे ख़िलाफ़ु, उन जे कामयाबी जा चांसिस तमामु घणा हूंदा आहिनि। ॿी अपील हूंदा बरियत जे ख़िलाफ़ु, कंहिंजे को एक्ट थी वञे उन जे ख़िलाफ़ु तव्हां अपील दाख़िल कयो त बरियत जे ख़िलाफ़ु अपील जे ऑल ओवर वर्ल्ड मां तव्हांखे ॿुधायां, सॼी दुनिया, रुगो पाकिस्तान जी ॻाल्हि नथो कयां, कामयाबी जा चांसिस इन करे घटि हूंदा आहिनि जो अदालत ॾिसंदी आहे, एपीलेट कोर्ट ॾिसंदी आहे त बाबा हीअ जो 223 पेजनि जो अदालत एतिरा साल केस हलाए हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे त इनखे असां कीअं जेको आहे सो फ़ैसिले खे ख़तमु कयूं, जेको उन एतिरो समझदारी सां जज जे साम्हूं गवाह पेश था थियनि, हू हुन जा चहिरे जा एक्सप्रेशन ॾिसे थो, बॉडी लैंग्वेज ॾिसे थो, उते आॾी पुछा थींदे ॾिसे थो, उन खां पोइ जज जेकॾहिं कंहिं जवाबदार खे बरी करे थो त एपीलेट कोर्ट में बरियत जे ख़िलाफ़ु अपील जी कामयाबी जा तमामु घटि रेयर आहे को एॾा चांसिस हुजनि, त इहो घटि चांसिस आहिनि। पर हुनजो हक़ आहे, उहा वेंदी भली वञे, हुनजो हक़ आहे, राइट आहे हुनजो।